आहे छा? फोन मथा फोन मूंखे जयपुर में अची विया आहिनि। तव्हांजे घरो चंदी रामाणी वकील आयो ऐं इहा तलाक भई तुंहिंजो घोट तलाक थो वठे। मां छा ॿुधी रही आहियां? हे छा आहे हिन उमिरि में? ही तव्हांखे कहिड़ी मस्ती चढ़ी आहे? छा डो कयो मां वैसे मां वटि? अरे भाई तू समझे नथी? तू कॾहिं ॾिसो हरिद्वार वेठी है ऐं पुणे हली है त उल्हासनगर रही पई है 6 महीना ऐं हाणे जयपुर वई है त पूरा 6 महीना अचण जो नालो ई न। अरे घर वारीअ सां ठहंदो आहे। अरे तव्हांखे ख़बर कान्हे छा मां जयपुर छो रही पई आहियां? तुंहिंजी मां बीमार हुई मूंखे ख़बर आहे। पर इएं थोड़ी थींदो आहे त मां बीमार हुजे त 6 महीना टिकी पए। छा कयां? मां खे बीमार छॾे हली अचां हुनखे जो केर पुछण वारो न हुजे? तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजे भाउ ॿाहिरि आहे त हुनखे अचण जी वीज़ा न मिलियसि, तकलीफ़ थियसि त मां खे हिन उमिरि में बुढ़ीअ खे छॾे करे मां हिते हली अचां ऐं सम्झो हिते तव्हांखे कोन्हे छा लच्छू आहे नूंहं आहे त मूंखे एतिरी बि आज़ादी कान्हे कि मां पंहिंजी मां जो ध्यानु रखी सघां हिन उमिरि में? अरे आज़ादी तोखे 100% आहे पर चवंदा आहिनि न घर वारीअ सां हूंदो आहे। नूंहं आहे त उहा लच्छूअ सां ख़ुशि आहे ऐं मां अकेलो पियो हेॾे होॾे निहारियां। हीअं हलंदो छा? त हिन उमिरि में मां खे छा कयां? तव्हां बि कुझु सम्झो मुंहिंजी मजबूरी। मां कोई शौक़ खां तव्हांखे न छॾे वई आहियां। मूंखे तव्हांखे छॾणु वणे कोन थो। सभु तकलीफ़ूं मां बि सम्झां थी। अरे बाबा समझे थी पोइ बि सम्झ में त कोन आया न। भाईअ खे केरु सम्झाए? सम्झे तो बि नथो सम्झे। छा कयांसि? पर ॻाल्हायो कुझु मुंहं मां आवाज़ कढो। तव्हां ॾिसो मुंहिंजी माउ खे डॉक्टरनि चयो कि हिनखे वेंटिलेटर ते रखियो अथऊं। मुंहिंजो भाउ पहुतो कान अचिणो हुयो त हुनखे छॾे करे हली अचां कंहिंजे हवाले? सुभाणे मां जो बीमार थिया त केरु मूंखे बि त खपंदो न सेवा लाइ। अरे बाबा मां सब समझा तो तुझी मजबूरी तुझी तकलीफ समझा तो पर तू मुझी मजबूरी है मुझी तकलीफ नथी समझे। तकलीफ उते ही तकलीफ त उन तकलीफ जे करे छा भई तलाकन ते मामलो पहुचंदो आहे छा? तकलीफ जो वेही करे हल कढबो आहे। तव्हां उते अची वञो आ या चओ आ 2-4 ॾींहं विच में मां अची वञा कुझु रस्तो कढो आ कि न तलाक? कंहिं ॻाल्हि झगड़े जो उकेल तलाक थींदो आहे छा हिन उमिरि में? खिले तो वरी ये छा है? इनके क्या मस्ती चढ़ी है? अची वई है पीतो भी तो थे अची वई है न तू भी असांजे नाटक जे झांसे में। झांसे में नाटक जे? अरे कुआरे लच्छूअ इहो प्लान ठाहियो हुयो तोखे जयपुर मां जल्दी घुराइण लाइ त असां मिली करे इहा हवा था फैलायूं त असां डैडीअ जी ॿी शादी था करायूं। मम्मी रोज कॾहिं हरिद्वार कॾहिं उल्हासनगर कॾहिं जयपुर थी वञी रही पए। तोखे ख़बर आहे ओ चंदी रामाणी जेको वकील आहे न उहो वकील घटि मुंहिंजो दोस्त वधीक आहे। मां हुनखे घर घुरायो ऐं सॼी ॻाल्हि सम्झाईमांसि त असां इहा प्लानिंग कई आहे घर वारीअ खे जल्दी घर घुराइण जी ऐं उन वीचारे चंदी रामाणीअ बि असांखे फुल साथ ॾिनई। ॿाहिरि सभिनी में वञी इहा हवा फैलाई त सेठ हरिराम पंहिंजी घर वारीअ खे तलाक थो ॾे। हवा बाहि जे झोंके वांगुरु फैलिजी वई ऐं तो ताईं जयपुर पहुती। उनजी चिणग तोखे लॻी ऐं तूं वापसि अहमदाबाद अची वई। मूंखे त लॻे थो त सॼी ॻाल्हि हाणे फेरे छॾी आहे। ग़लति ॻाल्हि थी वई आहे त उनखे फेराइण लाइ मूंखे न सम्झायो। अरे बाबा मां तोखे इहो प्रूव करे तो ॾेखारियां। मां हींअर ई वकील चंदी रामाणीअ खे घुरायां थो ऐं तोखे सॼी ॻाल्हि ॿुधाईंदो। पर अॻिते सोचो ये रास्ता अहिड़ा न आहिनि। हेलो हा मिस्टर चंदी रामाणी हा हरिराम थो ॻाल्हायां। हा प्लीज तव्हां टाइम हुजे त मुंहिंजे घरां थींदा वञो। हा अर्जेंट आहे। तव्हांजी भाभी सुख सां घर मोटी आई आहे। हा अचो गॾिजी चांहि बि था पियो। प्लीज प्लीज वेलकम। अरे वकील चंदी रामाणी अचे तो सॼी ॻाल्हि तोखे सम्झाई। पहिरियों सम्झायो त न अथवसि न कुझु? अरे बाबा
सॼी ॻाल्हि चंदी रामाणी तोखे ॿुधाईंदो। सच्ची कूड़ियूं न? बिल्कुल न। शादी ॿी करणी हुजे हा न त पहिरियों दफ़ो जॾहिं तूं हरिद्वार वई आहे न त पोयां के ॿी मैडम खे विहारे विया, पर न, मां बि सम्झंदो आहियां हे ज़ाल मुड़ुस जो रस्तो कोई धागे जी डोर कोन्हे टोड़ियो छिनियो वरी गंढ ॾिनी, न, 7 जन्मनि जो साथ आहे। हाँ, तोखे मां ईअं कोन छॾींदुसि। मां बि तव्हांखे ईअं थोरी छॾींदसि। भले कुछ बि कयो, अचे त सही केर हिते पैदा त थिए। तव्हां मुंहिंजा ऐं मुंहिंजा ई आहियो ऐं मुंहिंजा ई थी रहंदा। बिल्कुल, तूं मुंहिंजी माता जी। कीअं हरिराम मजे में? अचो अचो चंदी रामाणी, अचो अचो। कीअं ठीक लॻो न? बिल्कुल बिल्कुल, वियो 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 वियो। बिल्कुल। अच्छा, ही जेको पाण प्लान ठाहियोसीं कीअं लॻो तव्हांखे? प्लान छाजो? बस प्लान तव्हांखे हिते आणण लाइ असां जेको प्लान कयोसीं। अरे बाबा, चयो मैंने त चंदी रामाणी वकील मुंहिंजो नंढपण जो दोस्त आहे ऐं तूं हली वई आहे जयपुर, त मां चंदी रामाणीअ खे घुराए करे सॼी ॻाल्हि कईमांसि। हिन वीचारे खे बि दिलि सां लॻो त तूं इहो ग़लति कमु कयो आहे, पर हिन खे कहिड़ी ख़बर त उते तूं छो रही पई हुई। पर चंदी रामाणीअ मुंहिंजी फुल मदद कई ऐं इहा सॼी सोसाइटी आसे पासे में हवा फैलाई त हरिराम बि शादी थो करे ऐं तूं डुकंदी भॼी आई आहे। भाभी कीअं लॻो तव्हांखे ही असांजो प्लान? छा प्लान? ॿुधाइजो। हे प्लान कयो अथव? बिल्कुल बिल्कुल, असांखे कीअं बि करे असांखे भाभी खे वापसि वठी अचणो हो, इन करे असां ही प्लान कयोसीं। ठीक है, तव्हांजो हरिराम, तव्हांजो ही कमु थियो, मूंखे ॾाढी मन खे शांती थी आहे। चङो मां हलां थो, मूंखे अरे पर चांहि त पीअंदा वञो। बिल्कुल पीअंदासीं, चांहि वेही करे दिलि सां पीअंदासीं, पर हींअर पंहिंजो कमु पूरो। तव्हां वटि भाभी अची वई आहे, असांजो कमु पूरो। ठीक है, महिरबानी। ॾिठ कूड़ में केॾी ताक़त आहे, कूड़ी हवा फैलाई से कीअं तूं डुकंदी आई आहे। अजीब कयो अथव तव्हां ही सभु प्लान वीचार। चवंदा आहिनि न, लतर सां चक्कर हाणे वधीक कुझु न ॻाल्हि, बस। राम 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 साईं। हरिराम। अरे भाभी, हाँ, चो चो। नमस्ते नमस्ते। जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल। अरे हरि राम, ॾाढो यार परेशान, ॾाढो परेशान। वो पासे में जेको अशोक भाई रहंदो आहे न, एड़ो परेशान करे छॾियो अथई, एड़ो परेशान करे छॾियो अथई साईं। टीवी ॾिसो, सॼो ॾींहुं टीवी। अच्छा, ऐं उहो बि एॾो जोर जोर सां टीवी थो हलाए पियो, राति जो 1 ताईं, 2 ताईं, 3 ताईं। ॾाढो परेशान थी वियो आहे साईं। महिरबानी करे साईं थोरो हुनजो रस्तो कढिजो। अरे भाई, सोसाइटीअ में परेशानीअ जो ॿियो नालो त किशोर भाई आहे, वरी अशोक भाई विच में किथां अची वियो? तव्हां मुंहिंजे घर हलो, तव्हां ॾिसो त हुनजे घर में केॾा आवाज़ था अचनि पिया साईं। सॼो ॾींहुं न 5 मिंट वेही था सघूं, न घुमी था सघूं, न खाई था सघूं, न सुम्ही था सघूं। फुल आवाज़ साईं, एॾो आवाज़ साईं। ॾिसो त साईं को ठहंदो आहे। मां बि साईं चई आयोमांसि हाणे, मां चयोमांसि साईं मां ॾिसो चेयरमैन खे कंप्लेन करे थो चवां पियो। मां बि तव्हांजो घणो सठो आहे हाणे सण जहिड़ो कोन्हे साईं। हेॾो टाइम थी वियो आहे साईं, सम्झाए थकिजी पियो मां। पर साईं अलाए छा पंहिंजे घर वारी सां हीअं छा वेठो कंदो हुयो। हेॾा मूंखे यादि थी, अॼु खां पूरा 6 महीना अॻु किशोर भाईअ जी घरवारी रोज़ सुबुह को सोसाइटीअ में गांइ खे ये रखियल चांवर ऐं भाॼी कराई ऐं किशोर भाईअ खे मां सॾु कराए चयो, साईं तव्हांजे करे सोसाइटीअ में गायूं थियूं अचनि ऐं वॾा सॼी उमिरि वारा सोसाइटीअ में था रहनि, कंहिंखे गांइ थुणो हणंदी त ॾाढी तकलीफ़ थी। त चए पियो साईं मुंहिंजी घरवारी त 2:15 जो कमु थी करे, गांइ खे फुल्को चांवर थी खाराए। हाणे ख़बर अथसि त अशोक भाईअ जी माउ खे
गांइ तोखे बि याद हा याद आहे याद आहे अरे पहिरियों मत ऐं शायदि हुन में त ऐं उन वीचारीअ सर्वस्ती हा हाणे अशोक भाई चए थो त मां हिन खां बदिलो वठंदुमि अशोक भाई 10 दफ़ा हिनखे पहिरें पई चई आयो भाई हिते गांइनि खे तूं इहा रखियल रोटी न खाराए इन जी ज़ाल मञे ई मञे न हाणे पाण में ॼाणो अरे साईं मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो साईं गांइ खे त इहो खाराइण फुल्को खाराइण या चांवर खाराइण त इहा ॾोह आहे छा? जिते बि वञो सवाब बि ईअं कजे न की ॿिए खे त तकलीफ़ न थिए हे हेॾा गांइ आश्रम खुलियल आहिनि गऊ आश्रम उते वञी गांइनि खे खाराए थो न की न राति जो फुल्को बचेव चांवर बचनव ऐं मिर्चनि वारी भाॼी बचेव त खारायो गांइ खे सवाब जो कमु आहे सॼे दुनिया में जिते किथे ॾिसो गांइ खे हर को माण्हू टुकुर खाराईंदो आहे वीचारियूं सॼी राति वेठियूं त भई ठीकु आहे सुबुह जो कुझु अरे कॾहिं कोसो फुल्को पचाए करे गांइ खे खारायो अथव साईं पहिरियों खाराईंदा आहियूं गांइ जो ई कढंदा आहियूं पहिरियों फुल्को साईं गांइ जो वरी बुख लॻंदी हूंदा त पाण खाई छॾींदो हूंदो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो साईं गांइ जे हुनजो कहिड़ो मतिलबु साईं महिरबानी करे मां तव्हांखे हुनखे चवां थो तव्हां थोरो हुनखे सम्झायो भाई मां घुराए करे चयोमांसि त किशोर भाई कंप्लेन थो करे त तूं पंहिंजे टीवी जो आवाज़ घटि कर हो चए थो मां टीवी पंहिंजे घर थो लाहियां किशोर भाई जो छा थो वञे पंहिंजे कननि में कपा विझे घर वारी त ईअं ई चवंदी न मां फुल्को गांइ खे थी ॾियां हुन में हुनजो छा थो वञे गांइ त किथे बि हणी भाई ॾिस हाणे तूं चए त मां अशोक भाईअ खे घुरायां तूं हुन खां हुनजे माउ मरी वई आहे माफ़ी वठे त भाई मुंहिंजी घरवारी अॻिते इहा गांइ खे फुल्का ऐं रोटी कोन खाराईंदी ठीकु आहे थींदो ठीकु आहे साईं ठीकु आहे जेको तव्हां चवंदो मां सभु मञण लाइ तयारु आहियां तव्हां जीअं चवंदो मां हुन माफ़ी वठंदुमि पर महिरबानी करे हुनजी टीवीअ जो जेको आवाज़ आहे उहो बंदि करायो त मुंहिंजी थोरी शांती थिए ठीकु आहे मां अशोक भाईअ खे फोन कयां थो पोइ तव्हांखे बि फोन कयां थो तव्हां अचो ॿिन्हिनि खे आम्हूं साम्हूं करे सुलह कयूं महिरबानी साईं महिरबानी इहो कमु कजो ठीकु आहे साईं जय झूलेलाल जय झूलेलाल माण्हू सोचनि नथा ओॾी महिल की असां इहे सवाब जा कम त कयूं था पर उन्हनि में ॿियनि खे छा थो थिए वरी पंहिंजी तकलीफ़ में पोइ भॼंदा था अचनि अरे ओ दीपू भाई हो जेको सोसाइटीअ में उनजी ज़ाल चए त मां हिन कारे कुते खे जॾहिं खीर पीआरींदी आहियां न मुंहिंजो पुटु पोइ खीर पीअंदो आहे ऐं हुन प्रेमचंद खे कुते चक पातो वरी आयो साईं हा सोसाइटीअ मां कुता पकड़ायो हाणे असां चेयरमैन आहियूं की न कुता पकड़ाईंदा इंजेक्शन खाधे उहे अलॻि कोई पंहिंजी जवाबदारी सम्झे ई नथो सभु चेयरमैन जे मथां ठोप हाणे पंहिंजे मथां आई अथसि टीवी आवाज़ वॾो अथसि त कीअं ख़बर पए थी न घर में कुझु सम्झ में नथो अचे हो बि वीचारो रोज वञी हथ जोड़ींदोसि पंहिंजी ज़ाल खे सम्झाए त इहो गांइ खे ॿाहिरि रोटी खाराए सोसाइटी जे ॿाहिरि खाराए तव्हांजो छा थो वञे बेली हाणे ज़मानो ईअं आहे उन्हनि जी ॻाल्हि उन्हनि खे मुंहं ते चओ त हे माण्हू सम्झनि हाणे आयो न माफ़ी वठण लाइ तयारु आहियां ठीकु आहे चऊंसि त अशोक भाईअ खे भाई हाणे माफ़ी वठण लाइ तयारु थी तूं हाणे पंहिंजे टीवी आवाज़ घटि कर हाणे तुंहिंजी माउ त वीचारी हूअं ई सुर्ग में हली वई ऐं सुर्ग मां बि तूं जे टीवी आवाज़ घटि कंदे ऐं हुनखे माफ़ कंदे ऐं हो माफ़ी वठंदी त माणे बि ख़ुशि थींदी सम्झायूंसि हाणे मनी झगड़ा टुटा लच्छू भला ॾे ख़बर सिंगापुर जी छा घुमिया छा ॾिठव सभु हाल अहवाल त ॾे सिंगापुर जो ॻाल्हि ई न पुछो जहिड़ो सिंगापुर वियुसि तहिड़ो ई वापसि आयसि जीअं ई हितां वियसि उते कोमल जी तबियत थी पई ख़राब पर तोखे जो लॻी तकड़ तोखे त मां चयो तकड़ न कर सभु फैमिली में गॾिजी करे हलंदासीं अरे मां बि त हुन में राजी हुअसि न पर तव्हांखे छा ॿुधायां तव्हां हेॾे वियो हिते पप्पा जो अची सभु दिमाग़ ख़राब करण लाइ अची वञे पोइ किशोर भाई अचे इहो त पहिरियों अञा ताईं छोकिरे खे हनीमून ते न मोकिलियो अथई छा वरी असांजो माइटिन वारो उहो पियो अचेसि भई वञे छोकिरे खे हनीमून ते न मोकिलियो अथव माण्हुनि खे जेतिरी तकड़ शादीअ जी हुई एतिरी वधी हनीमून जी भाई चइबो आहे न उन्हनि खे पंहिंजे घर खां वधीक ॿियनि जी टेंशनूं आहिनि हाणे पप्पा बि अची तंग थियो चई यार वञ तूं घुमी अच 4-15 ॾींहं खनि घुमी अच मां बि वयसि पर हाणे उन्हनि जी उते बि नज़र लॻी वई वरी उते वयसि त कोमल जी तबियत ख़राब उनतां एटमोस्फेयर उनखे माफ़क ई न पियो अचे वापसि हली आयसि 4 ॾींहंनि जे अंदरि इहे अथव असांजा हाल
त हाणे न भाए पियो हूंदुसि ॿाहिरि ॿियो अची ॿुधाए करे कीअं नानीअ जी तबियत हाणे ठीकु सभु आहे न? हाणे ठीकु आहे ठीकु तॾहिं आहे न? हाली थोरा ॾींहं छॾियासीं हिते जो इहे नाटक करे छॾियव पोइ छा कजे अची वियो न भला तव्हां बि चकर में हा पर चक्कर बि चक्कर हलायो अथव लच्छू हा ॿिया ॿुधाए हाल वाल शादीअ खां पोइ तव्हां ॿई ख़ुशि त आहियो न कोमल तोसां कीअं थी हले तूं ख़ुशि आहे अॼु पहिरियों दफ़ो ॿई अकेला वेठा आहियूं त मां चयो हाल वाल बि ॿुधाए मम्मी हाणे छा चवां तव्हांखे माना चवंदा आहिनि न त भई शादीअ बिना मर्द अकेलो आहे ऐं औरत बि अकेले आहे त माना मूंसां बि उहो ई आहे ऐं चइबो आहे भई कुझु उमिरि खां पोइ हिकिड़ो जीवन साथीअ जी ज़रूरत पवंदी जा त माना मूंखे ईअं लॻे थो त उहा मुंहिंजी ज़रूरत पूरी थी पूरी आहे थी मतलब ख़ुशि आहियो ॿई हिक बस ॿिए उहो मुंहिंजो ख़्यालु रखे थी मां हुनजो ख़्यालु बस रखां बस उहा ज़रूरी उहा ॻाल्हि आहे लच्छू ॿियो तव्हां ॿई हा त बोले तव्हां बि अञा बि शर्माए थो तूं वाह साईं वाह छा ते चश्मो मिलियो ऐं हिन चश्मे जे करामत सां ई त मां कोमल जी दिलि जी ॻाल्हि ॿुधी वरिती ऐं उहा दिलि जी ॻाल्हि जेकी आहे मां पप्पा सां ॻाल्हि कई उहा ॻाल्हि फैलिजी वई और वकील चंदीरामाणी घर आयो उन चकर में एॾो चकर हली वियो जो उन चकर में मम्मी वटि फोन पहुची वियो ऐं मम्मी ते घर वापसि डुकंदी हली आई जे न इहो असां चकर न हलायूं हा त मम्मी अञा 6 महीना हुते ई रही पई हुजे हा जय हो चश्मा तुंहिंजी जय हो ओ हरिराम अरे लच्छू किथे आहे तुंहिंजो सेठ हरिराम दीपू हा दीपू पर मुंहिंजो नालो हींअर दीपू न आहे मूंखे माण्हू दीपू सूतली चवंदा आहिनि हा सूतली ऐं तूं सोचींदो हूंदे मुंहिंजो नालो दीपू सूतली कीअं पियो हा तव्हां उहो सुतली बम ॿारींदा हूंदो हाँ? ॿारंदो ई न हूंदो तने करे तव्हांजो नालो दीपू सुतली छा तो चईं पियो दीपू सुतली उहो कान्हे मां जॾहिं हितां खां नड़ियात वियुमि न हा त मां उते ॾाढा सूतली बम ॿारिया सभु ॾाढा सूतली बम ॿारिया तॾहिं मुंहिंजो नालो दीपू सूतली रखिजी वियो सम्झे हा हाणे वञ पंहिंजे सेठ खे सॾु कर मूंखे हुन सां ज़रूरी ॻाल्हाइणो आहे अच्छा ज़रूरी कमु अथव हा पोइ असां हिन सोसाइटी में कोई बि फ्लैट खाली कोन्हे हरिराम किथे आहे ओहो असांजे घर हाणे न गैस जो हिकिड़ो ई बाटलो आहे हरिराम किथे आहे ओहो असांजे फ्रिज में न कोई बि फ्रूट हाणे असां न रखंदा आहियूं लच्छू मां पुछां तो तुंहिंजो सेठ हरिराम किथे आहे ओहो ओह न हाणे असां एसी बि बंदि कराए छॾी आहे तूं मूंखे लॻे तो न सम्झंदे तुंहिंजो सेठ हरिराम किथे आहे चए तो सोसाइटीअ में फ्लैट खाली कान्हे अरे दीपू सूतली हुनजो नालो आहे जो हिकु फ्लैट त छा सॼी सोसाइटी खाली कराए सघंदो आहे चए तो फ्रिज में फ्रूट कान्हे अरे हिकु दफ़ो मूंखे हिन सोसाइटीअ में अचण त ॾे तुंहिंजे फ्रिज में त छा सभिनी हंधि फ्रूट ई फ्रूट जा टोकरा हूंदा ऐं गैस जो सिलेंडर हुनजी त मां लाइन लॻाए छॾींदुमि सम्झ छो जो मुंहिंजो नालो आहे दीपू सूतली मां टेंशन ॾींदो आहियां वठंदो न आहियां